नाज़रीन, मुबारकपुर में पेट्रोल जे अघनि में रोज़ जे बुनियाद ते वाध सां जिते खाधे पीते जी शयूं महांगियूं थी वयूं, उते ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खां दाहूं निकिरी वयूं। उन हवाले सां पेश आहे अब्दुल लतीफ़ मस्तोई जी ही रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां रोज़ जे बुनियाद ते पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध करे ग़रीब अवाम मथां महांगाई जो जेको तूफ़ान आंदो वियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध थियण खां पोइ जेके आम वापे जी शयूं आहिनि उहे बि महांगियूं थियण लॻियूं आहिनि ऐं किरायनि में बि वाधारो थियो आहे। अचो त हितां जे शहरनि सां ऐं मज़दूर तबिके जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। गरीब चढ़े बि हलाईंदो, न चढ़े बि हलाईंदो। असां चवंदा रोज़ चढ़ण सां ख़ुशि हूं, असां चवंदा लाइन जान छुटे न, को गरीब को सुकून सां गॾु गुज़ारे घुमाई। रोज़ पेट्रोल चवंदो त गाॾियूं घर पीड़ियूं पंधु केतिरो ईंदा वेंदासीं। साईं तव्हां ॿुधायो मूंखे, असांजो वारो त इहो आहे पेट्रोल खे लाइन। अब भाउ अचण वञण जे लाइ वञूं था धग ते, रोज़ इहो असां हथ में आहे गाॾी, पंधु था अचूं पिया। असां किथां पेट्रोल ते पुॼी कोन था सघूं। ग़रीब माण्हू ॿ रुपया जेके खणी था अचूं सब्सिडी वठण खां, उहे पेट्रोल में अधु विझराए धग खां वरी हथ में कयूं पंधु था वञूं। हे आधार असांजे लाइ किथां रोज़ अचूं था चढ़ियो पियो आहे, खयूं था अचूं 50 त सवायो काॾों विझरायूं। आधार कयो अथऊं असांजे लाइ, ख़ुदा वास्ते कुझु न कुझु कयो। हेॾे हुकूमत जी मर्ज़ी आहे, रोज़ चढ़े थो, हिकु महीनो चढ़े उहो हिकु महीनो आधार जेको ॾियणो त ॾिए, बाक़ी रोज़ रोज़ ईज़ा ॾियण जी छा फ़ाइदो। तव्हां शहरनि ऐं मज़दूर तबिके जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे अघनि में लाथ करे वधीक महांगाई खां बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल लतीफ़ मस्तोई, टाइम न्यूज़, मुबारकपुर। नाज़रीन, ही हिन वक़्त जी ख़बरूं। हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।